प्यारे गुरु साथ संगत, एक कृष्णम सर्वदेवा। भगवान कृष्ण जी स्तुति करे जेका स्तुति गुरु ग्रंथ साहिब मां खई वई आहे, उहा स्तुति करे अॼु जे सत्संग जी शुरूआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। वरी हिकु दफ़ो तव्हांखे चंड जूं लख लख वाधायूं। अॼु चंड जो ॾींहुं आहे। कल्ह चंड जी रात हुई, कल चांद रात थी, अॼु ॾींहुं आहे चंड जो। त कल्ह बि वाधायूं, अॼु बि चंड जूं वाधायूं। किन अॼु कयो आहे, किन कल्ह कयो, पर असां त उहो ई अॼु सूमर आहे न। सूमर भगवान शिव जो ॾींहुं आहे, हुनजे मस्तक ते चंद्रमा उहो ई आहे, त असां उन करे सत्संग करे रहिया आहियूं। जागरूकता वारे लाइ काई दिक़त कान्हे। दिक़त उन लाइ आहे जेको मूर्छित आहे, उहो मुंझी पवंदो आहे, उहो कंफ्यूज थी वेंदो आहे कि छा कयूं, छा न कयूं, छो कयूं, कीअं कयूं, कॾहिं कयूं। जागरूक माना जंहिंखे हरि कथा सां प्यार आहे, जंहिंखे सत्संग सां प्यार आहे, उन लाइ कोई कंफ्यूजन कान्हे। उनखे अंदर मां जवाब मिलंदो वेंदो आहे कि छो था कयूं, छा था कयूं। त असां था कयूं भगवत गीता ते सत्संग सिंधीअ में। 18 अध्याय हली रहियो आहे। सहज कर्म जी ॻाल्हि हली रही आहे। 46 नंबर श्लोक। कल असां 45 ॿुधोसीं, अॼु 46। यत् प्रवृत्ति भूतानां येन सर्वं इदं ततं स्वकर्मणा तम् अभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानव। सहज कर्म जी ॻाल्हि पे थी हले। कृष्ण भगवान चए थो जेको माण्हू पंहिंजो सहज कर्म कंदो, स्वाभाविक स्वभाव जे अनुसार, वो परम सिद्धीअ खे उपलब्ध थी वेंदो। ऐं परम सिद्धि माना भगवान परमात्मा। एॾो सरल मार्ग ॿुधाए थो कृष्ण भगवान। बस तव्हां सहज कर्म कयो, सहज स्वभाव जे अनुसार कयो। उहो कमु चुनियो जेको तव्हांजो स्वभाव चए, स्वाभाविक, सहज। कल इहो ॿुधोसीं, परम सिद्धीअ खे उहो माण्हू प्राप्त थींदो आहे, स्वकर्म निरत है। अॻिते 46 नंबर श्लोक में भगवान चए थो कि सभिनि खां मथे आहे परमात्मा। सिद्धि, आखिरी सिद्धि आहे परमात्मा। उनखे प्राप्त करण, उनखे सिद्ध करण, उनखे समझण, कुछ भी चऊं, साक्षात्कार चऊं, वो आखिरी सिद्धि परमात्मा है। उन परमात्मा जी प्राप्ति थी वञे सहज कर्म करण सां। हाणे परमात्मा जे बारे में कृष्ण भगवान समझाए थो। यत् भूतानां प्रवृत्ति, जंहिं परमात्मा सां सभिनी जीवन जी उत्पत्ति थी आहे, सभिनी प्राणियुनि जी, जानवर बि अची विया उनमें। जंहिं मालिक जे जंहिं मां परमात्मा मां सॼे संसार जी उत्पत्ति थी आहे, जंहिं परमात्मा सां सॼो संसार ओत प्रोत आहे। सगल समगरी तुमरी सूत्रधारी।
तुम ते होए सो आज्ञाकारी। जीअं हू चाहे तीअं सभिनि खे हलणो थो पए, जीअं हू कराए तीअं करणो थो पए। असां ज़ोर न आहियूं, पर हू सही कंदो आहे। परमात्मा हुनजी हले थी या सुठी ॻाल्हि आहे, उनखे जेको वणे थो सो ई थिए थो, इहो सुठो आहे। अहिड़ो परमात्मा हासिल थी वेंदो छा सां? पंहिंजे कर्मनि सां उनजी पूजा करे। माण्हू जो जेको कर्म आहे, स्वकर्म आहे, खुद जो जेको धर्म आहे, उहो करे करे परमात्मा खे प्राप्त कंदो। ही जेको सॼो संसार आहे न, सॼो जगत, इनखे परमात्मा जो पहिरियों अवतार चयो वियो आहे। ही सॼो संसार भगवान जो अवतार आहे, सृष्टि। त हिन सृष्टिअ जी पूजा माना भगवान जी पूजा। पर कीअं पूजा थींदी हिन सृष्टिअ जी? हिन में जेके प्राणी वसनि था, मनुष्य वसनि था, उन्हनि जी सेवा करे या उन्हनि जो पूजन करे परमात्मा जो पूजन थी सघे थो। जीअं मां भगवान कृष्ण चयो आहे कि जेको मुंहिंजी भगवत गीता ॻाए थो या भगवत गीता जो स्वाध्याय करे थो, भगवत गीता जो जेको प्रचार करे थो, उहो मुंहिंजी पूजा थो करे। भगवान चयो आहे उहो मुंहिंजो पूजन थो करे, उहो मुंहिंजो कमु थो करे। त असां जेॾी महिल भगवत गीता ते सत्संग था कयूं त असां भगवान जो पूजन था कयूं। मां वक्ता थी करे, तव्हां श्रोता थी करे, तव्हां ॿुधी करे पूजा करे रहिया आहियो, श्रवण करे या पूजा करे रहिया आहियो। अहिड़े तरीक़े सां संसार जा ॿिया बि जेतिरा कम आहिनि, पंहिंजा पंहिंजा जेके धर्म आहिनि, उहो तव्हां पूजा ई करे रहिया आहियो। पर उनमें फल जी इच्छा न हुजे ऐं अहंकार न हुजे। बस अहंकार न हुजे, फल जी इच्छा न हुजे, सेवा जी भावना हुजे, परमात्मा जो भाव हुजे कि मां परमात्मा जी प्रसन्नता जे लाइ ही कम कयां थी। सब राज़ी त रब राज़ी, रब राज़ी उल्टो भी कयो, रब राज़ी त सब राज़ी, सब राज़ी त रब राज़ी। अगर असां सभिनी जी सेवा कंदासीं त हू ख़ुशि थींदो या न थींदो? प्राणी मात्र जी सेवा, वो राज़ी तो ये राज़ी, ये राज़ी तो वो राज़ी, वो राज़ी तो मैं राज़ी, मैं राज़ी तो वो राज़ी, मैं राज़ी तो ये जग राज़ी। सब एक ॿिए सां जुड़ियल ई त आहियूं। संसार, जगत, जीव। अगर माण्हू बस अहंकार कढी छॾे मन मां ऐं मोह कढी छॾे, अहंता ऐं ममता, मां ऐं मुंहिंजो कढी छॾे, पंहिंजे टैलेंट जो उपयोग सेवा जे लाइ लॻाए, पंहिंजे स्वधर्म जो उपयोग सेवा में लॻाए, त उहा थी वई पूजा, भगवान जी पूजा। हाणे कंहिंजो धर्म स्वधर्म आहे डॉक्टरी, तो वो डॉक्टर ही रहे, पर उनमें अहंकार छॾे ॾे, ममता छॾे ॾे, सेवा समझी करे पंहिंजो कर्तव्य निभाए। ब्राह्मण पंहिंजा कम करे, ब्राह्मण जे लाइ चयो वियो आहे उहो यज्ञ कराए, दान वठे ऐं विद्या पढ़ाए, पर गॾोगॾु पाण भी दान करे, पाण भी विद्या हासिल करे ऐं पाण भी यज्ञ कराराए ॿिए कंहिंखां, या पंहिंजी पाण करे, सिर्फ़ ॿियनि जा यज्ञ न करे। ये ब्राह्मण जा कर्तव्य आहिनि, स्वधर्म आहे ब्राह्मण जो। इन अलावा शम दम जेके असां ॿुधासीं, ॿियो ब्राह्मण इन पंहिंजी योग्यता सां चइनी वर्णन जी सेवा करे तो परमात्मा सां मिली वेंदो। क्षत्रिय
पंहिंजे तेज प्रजा जी रक्षा ऐं यज्ञ शास्त्र विद्या अध्ययन ऐं दान इन्हनि सां सभिनी जी सेवा करे, वैश्य व्यापार करे ऐं गॾोगॾु यज्ञ दान अध्ययन भी करे, शूद्र केवल सेवा करे, तो वो परमात्मा के प्राप्त थी वेंदो। कर्म नंढो वॾो कोन थींदो आहे, भाव नंढो वॾो थींदो आहे। अगर ब्राह्मण जो भाव ना है सुठो, आसुरी वृत्ति आहे, तो वो ब्राह्मण कान्हे। ॾिसो, हिकु थींदो आहे कर्म, ॿियो थींदो आहे भाव। कर्म त वर्ण जे हिसाब सां निश्चित थी वेंदो आहे कि ब्राह्मण खे ही कर्म सूट था कनि, क्षत्रिय खे ही कर्म, व्यापारी खे ही कर्म। पर ब्राह्मण मान लो पंहिंजा कर्म ही पियो थो करे, पर गॾोगॾु अहंकार भी पियो थो पाले ऐं ॿियनि खे छिड़बू पियो थो ॾे। अहंकार ब्राह्मण जो गुण कान्हे। ब्राह्मण जो गुण आहे नम्रता, संतोष। पर अगर ब्राह्मण अहंकार तो करे तो यह थी वही आसुरी वृत्ति, आसुरी स्वभाव। उन ब्राह्मण जी पूजा न मनी, उन जो आदर न थियणु खपे। ऐं अगर कोई घटि जात वारो ॾाढो नम्रता में रहे थो, भगवान जो नाम जपे थो, तो वो तरी थो वञे। नीच नीच सब तर गए, राम भजन लव लीन, जाति के अभिमान से डूबे सभी कुलीन। अगर ब्राह्मण जात जो अभिमान करे तो वो बुॾी वेंदो, वो किरी पवंदो। छो तो भाव जी ॻाल्हि अची वई। आसुरी संपदा ऐं देवी संपदा सभिनी ते लागू थींदी आहे। चइनी वर्णन ते शूद्र भी हुजे त बि आसुरी हूंदो त न वणंदो। आसुरी स्वभाव कंहिंजे बि लाइ मान्य कान्हे। ऐं दैवी स्वभाव सभिनी खे ग्रहण करणु खपे। मां ऐं मुंहिंजो कंहिंखे भी ग्रहण न करणु खपे। कर्म त हर कोई पंहिंजो पंहिंजो करे, स्वधर्म स्वकर्म, पर अहंकार न, मां ऐं मुंहिंजो न। इनमें कहिड़ी ख़राबी आहे? इनमें छाजो नंढो वॾो कोई थी वियो? सभिनि खे पहुचणो उते ई आहे। सिद्धि त हिकु ई करणी आहे सभिनी खे, परमात्मा जी। पर मां ऐं मुंहिंजे जे चक्कर में ई गड़बड़ थी वेंदी आहे। त दोष घटि जात में जन्म वठणु दोष कान्हे। दोष अहंता ऐं ममता में फासी करे भगवान खे भुलाए छॾणु, इहो दोष आहे। माण्हू अहंता ऐं ममता में त मिटनि माइटनि खे भी भुलाए छॾींदो आहे, मोह जे चक्कर में। भगवान त परे जी ॻाल्हि थी, मिटनि माइटनि खे भुलाए छॾींदो आहे। जीअं सम्झो का माई सोन जी चेन वठे ₹1,00,000 जी, ऐं पंहिंजी भेण खे ॾेखारे, उनखे चएसि ॾिस मां सोन जी चेन वरिती आहे, इहा आहे ममता। ऐं वरी उनखे इन लाइ ॾेखारेसि कि मां हेॾी महांगी वठी सघां थी, मां पैसे वारी आहियां, त इहा थी वई ममता। हुनमें ममता ऐं जेको प्रदर्शन कई वो अहंता, अहंकार भी थियो, ममता थियो। अगर ये थोड़ो पंहिंजो बयान मटे छॾे न त अहंता भी खत्म थी वेंदी, ममता भी खत्म थी वेंदी। ये केवल एतिरो चए पंहिंजी भेण खे, चएसि भेण हीअ ॾिस चेन सोन जी ₹1,00,000 जी कंहिं वरिती आहे? तुंहिंजी भेण वरिती आहे। रुगो एतिरो चएसि, तुंहिंजी भेण, पंहिंजे ई नाले चएसि, तुंहिंजी भेण ॾिस सोन जी चेन ₹1,00,000 जी वरिती आहे,
इन सां अहमता बि ख़तम थी वई, ममता बि ख़तम थी वई। तव्हां चवंदा इहो वरी कीअं? केवल बयान मटण सां? हा, पहिरियों जेको चए पई मां वरिती आहे, उन रिश्तो टोड़े छॾियो। हुन रिश्तो टोड़े करे अहंकार जो प्रदर्शन कयो ऐं हिन में हुन रिश्तो बरक़रार रखियो। भेण जो रिश्तो संभाले रखे ऐं पोइ सेकेंडरी हू रखे, माना मां तुंहिंजी भेण आहियां ऐं ये चेन मुंहिंजी आहे, माना तुंहिंजी बि आहे। मां तुंहिंजी आहियां, मुंहिंजी ये शइ तुंहिंजी आहे। एतिरो ई त रुगो ठीकु करणो आहे असांखे। अहंता ममता हटाइणी आहे, बाक़ी सभु उहो ई करणो आहे। भले सोन पायूं, भले घुमूं, भले फिरूं, पर अहंता न अचण ॾियूं, ममता न अचण ॾियूं, त असां संसार जे लाइ उपयोगी थी वेंदासीं। संसार असांखे प्यार कंदो, माण्हुनि खे लॻंदो ही कम जो आहे, ही हुजणु खपे संसार में, असांजे लाइफ में ही हुजे, ही उपयोगी आहे। छो त ही ईंदो आहे त कुझु ॾेई वेंदो आहे। हिन में अहंता ममता कान्हे। केवल अहंता ममता छॾण जे करे माण्हू पंहिंजो लॻंदो आहे ऐं इन सां भॻवान जी पूॼा थी वेंदी आहे। माण्हूअ खे प्यार ॾियणु, माण्हूअ खे आदर ॾियणु, माण्हूअ जी सेवा करणु भॻवान जी पूॼा आहे। त इहा पूॼा असां कयूं। तेरी पूजा करते हैं, करते रहेंगे, तेरी पूजा करते हैं, करते रहेंगे, तेरा ध्यान धरते हैं, तेरा ध्यान धरते हैं, धरते रहेंगे, तेरी पूजा करते हैं, करते रहेंगे। बड़ी मुश्किल से तेरा द्वार पाया, अपनों से बढ़कर तेरा प्यार पाया, तुम्हें याद हर पल करते रहेंगे, तेरी पूजा करते हैं, करते रहेंगे, तेरी पूजा करते हैं। ये राहें कठिन है, प्रभु तू दया कर, पड़ा तेरी शरणी हूँ, मुझ पे कृपा कर, तेरी
जंजाल जब है कहीं फंस न जाऊं, तेरी राह चलते कहीं थक न जाऊं, लीलावंती हर पल हम डरते रहेंगे, तेरी पूजा करते हैं, डरते रहेंगे, तेरी पूजा करते हैं, डरते रहेंगे। श्री कृष्ण भगवान सच्ची पूजा जो अर्थ जो तो ॿुधाए। पूजा कंहिंखे चइजे? कोई माण्हू मंदरनि में वञे, ॾाढियूं पूजाऊं करे अनेक प्रकारनि जूं, पर अगर फल इच्छा सां तो करे तो उहा पूजा भगवान जे लाइ आहे ई कान। अगर भगवान जे लाइ पूजा करणी आहे तो उनमें इच्छा इहा हुजे न कि भगवान खे प्रसन्नता मिलण खपे। पोइ उनमें त भगवान जी प्रसन्नता आहे कि जगत जी शेवा कयो, माण्हुनि खे प्रसन्नता ॾियो, प्यार ॾियो। छो त ही सॼो संसार न परमात्मा मां ई पैदा थियो आहे। यत् प्रवृत्ति भूतानां येन सर्वम इदम ततम। सॼो सभु प्राणी उन मां ई पैदा थिया आहिनि। असांजी दृष्टि हुजे माण्हू जे भीतर वेठल परमात्मा जी तरफ़। असां उनजे लाइ था कयूं सेवा, उनजे लाइ असां कर्म कयूं। त असली पूजा इहा आहे भगवान सां जंहिंखे प्रसन्नता मिले। असली सेवा भी इहा आहे जंहिंमें भगवान खे अनुकूलता लगे। बाक़ी स्वार्थ सां, लोभ सां पूजा जेका थिए थी उहा भगवान ताईं पहुचे ई कोन पई थी। उहा हिते ई हिते पई थी वञे। जीअं चंड ते सिंधियुनि में जीअं परंपरा आहे पूजा करण, अखो फुलो आरती, बहिराणा करण, तो ख़बर आहे छा हुते पहुचे पियो तो परमात्मा ताईं। डोनेशन ॾियण, दान ॾियण झूलेलाल जे नाले ते, छा उहो झूलेलाल ताईं पियो तो पहुचे छा? उहो त हिते ई पियो तो पहुचे, हिते हिते पाण में। त इहा पूजा कान्हे, इहा सेवा बि कान्हे, इहा आहे सौदेबाजी, बिजनेस आहे। इहो सुठो बिजनेस आहे। भगवान जी पूजा त थींदी आहे माण्हुनि में ई भगवान खे ॾिसी करे ऐं कंहिं न कंहिं प्रकार सां माण्हुनि खे, माण्हुनि जो कल्याण करणु, माण्हुनि जो कल्याण करणु। ज़रूरी न आहे कि पैसा ॾियण सां कल्याण थींदो आहे कंहिंजो, उनखे सही राह ते आणणु। इहा आहे भगवान जी पूजा। पर पंहिंजे पंहिंजे कर्मनि सां, स्वकर्मणा, ॿिए जे डिपार्टमेंट में घुसी करे न। शूद्र इहो न चए कि हा मां बि जेका सेवा कंदुमि भगवान जी, कथा करे, मां बि गीता ते सत्संग कंदुमि ऐं मां बि माण्हुनि जो कल्याण कंदुमि। न, तुंहिंजो जेको तुंहिंजो कर्म आहे, जूता अगर तू ठाहींदो आहीं त जूता ठाहींदे ठाहींदे तू सेवा कर माण्हुनि जी। न उनमें उन्हनि खे भगवान न नज़र ईंदो, कर्म नंढो वॾो थी वियो। इहा ई त मेन ॻाल्हि आहे कि माण्हू सेवा हिक ॿिए जी, अगर हिकु ई कमु सभु कंदा त सेवा किथां थींदी? अगर सभु सम्झो सभु नाइट थी वञनि, सभु चवनि असां बसि कटिंग कंदासीं, ॿियो कुझु कोन कंदासीं, त हाणे हिक ॿिए जा वार त लाहींदा, ॿिया कम केरु कंदो?
तो हर कंहिंखे अलग अलग कम करणो आहे न, तॾहिं त आहे वर्ण व्यवस्था। तो हर को पंहिंजो पंहिंजो स्वभाव के अनुसार ऐं जिते जन्म मिलियो आहे उन अनुसार उहो कर्म स्वकर्म करे, पर भगवान जे लाइ करे, उन मालिक के याद रखी करे, उन जे ही लाइ करे। अलग अलग ॿिए जे कर्म में घुसी करे न, पंहिंजो जेको कर्म आहे, जेका तो वटि शइ आहे जंहिंमें तूं एक्सपर्ट आहीं, उन सां तूं समाज जो कल्याण कर विराए त भगवान ताईं पहुची वेंदे। ॿिए जे धर्म में अगर तूं घुसण जी कोशिश कंदे, कृष्ण भगवान चए तो न पंहिंजे धर्म जो रहंदे न ॿिए जे धर्म जो। धोबी का कुत्ता न, कुत्ता न तव, कुत्ता तो पोइ थी वियो। ये कुछ मुहावरा ये बिगड़ी गया है। धोबी का कुत्ता थोड़ी, कुत्तो तो वीचारो धोबी सां गॾु न हूंदो आहे, वो घर में भी हूंदो आहे, घाट में भी हूंदो आहे। कुत्का एक थींदो लकड़ीअ जो कुछ, जंहिंते धोबी कपड़ा रखंदो हो, वो लकड़ीअ जो न घाट ते खणी वेंदो हो न घर में। तो धोबी का कुत्का न घर का न घाट का। तीअं हिकु ॿियो मुहावरो अथव, अल्लाह मेहरबान तो वो गधा कान्हे, जो गधा थी वियो आहे। वो आहे गधा, गधा न गधा। ऐं गधा छा थींदो आहे? गधा फारसी अखर आहे। गधा माना निर्बल, निर्बल, कमजोर। अगर भगवान रहमत करे तो निर्बल भी पहलवान थी सके तो अल्लाह मेहरबान तो गधा, अल्लाह मेहरबान तो गधा पहलवान। गधा गधा न। एक टियों भी तो है, अकल बड़ी या भैंस थोड़ी या वो वयस। ये सब फारसी अखर आहिनि। वयस माना उम्र, अकल वधी आहे या उम्र वधी मञी वेंदी आहे। उम्र वधी या अकल वधी। हिकु 60 साले जो बीठो हुजे ऐं हिकु 40 साले जो बीठो हुजे त असां उम्र थोड़ी अकुल ॾिसंदासीं न। अकुल कंहिंखे वधीक आहे, तंहिं करे उम्र वधी या अकुल वॾो। अकुल वॾो त वयस चइबो आहे उम्र के वयस। त ही पहाको इहो हो, अकल बड़ी या वयस। तो वो थियो अकल बड़ी या भैंस। त जेको पंहिंजो धर्म छॾे थो ॾे, पंहिंजो कर्म स्वाभाविक कर्म छॾे करे ॿिए जे कर्म में घुसे थो, उहो न घर जो तो रहे न घाट जो तो रहे, न ॿियो धर्म तो अपना। जलेबियूं अथव उहे, जलेबियुनि मायुनि खे शौक़ु थियो कि असां बि दादियूं ठहूं, असां बि संत थियूं, असां बि बावाणियूं ठहूं, असां बि पूजा करायूं, असां खुदि सभु कुछ कयूं, शादी भी करायूं, कराइनि पिए थियूं, पाठ भी रखनि पिए थियूं। पर वो स्वधर्म छॾे ॾिननि उन्हनि। स्वधर्म छॾे ॿिए जे धर्म में इंटरफेयर कयनि त न हुते सुहिणियूं लॻंदियूं आहिनि ऐं न हुते सुठियूं लॻंदियूं आहिनि। कृष्ण भगवान 47 नंबर में चए थो कि ॿिए जे धर्म खां असांजो धर्म श्रेष्ठ आहे, छो त वो स्वभाव सां नियत थियल आहे। जेको माण्हू पंहिंजे धर्म में, पंहिंजे स्वधर्म स्वकर्म में रहे थो, उनखे कॾहिं पाप नथो लॻे। 47 नंबर श्लोक। श्रेयान् स्वधर्म विगुण पर धर्मात् स्वनुष्ठितात् स्वभाव नियतं कर्म कुर्वन् न आपनोति किल विषम्। स्वनुष्ठितात्
पंहिंजो स्वकर्म माण्हू चङी तरह निभाए पंहिंजो धर्म, त उन जे अॻियां ॿिए जो धर्म कुझु बि मायने नथो रखे। भली असांखे ईअं लॻे कि मुंहिंजो कर्म सुठो कान्हे, हुनखे लॻे, मोचीअ खे लॻे कि मुंहिंजो कमु सुठो कान्हे, ॿिए जो कमु ॾाढो सुठो आहे, तॾहिं बि कृष्ण भॻवान चए थो तूं पंहिंजो कमु कर, इन में कोई दोष कान्हे। भली गुण रहित आहे, विगुण, पर तॾहिं बि श्रेष्ठ आहे। छो श्रेष्ठ आहे? छो त इहो तूं कंदे न त तोखे पाप न लॻंदई। हाणे कंहिंजो जनम थियो आहे कसाईअ जे घर में, त हुनखे हाणे उहो ई कमु करणो आहे, हुन लाइ उहो स्वधर्म आहे। कृष्ण भॻवान चए थो पाप कोन लॻंदई, छो त उहो तो पंहिंजी इच्छा सां कोन चुनियो आहे, तोखे हुन में घर में जनम मिलियो आहे। हाणे तूं इहो कमु कर, पर कर्तापन छॾे ॾे, हिंसा सां न कर, पंहिंजो धर्म सम्झी स्वकर्म सम्झी करे कर, तोखे पाप कोन लॻंदई। पंहिंजो कर्म करण में पाप कोन लॻंदो, भली ख़राब हुजे, भली कहिड़ो बि हुजे, पर ॿिए जो कर्म चोरी करण में पाप लॻंदो। ॿिए जे स्वकर्म में घुसी करे उहो कमु करण में पाप लॻंदो। जलेबी ब्राह्मणी थी वञे त पाप लॻंदसि, शूद्र माई जेका झगड़ालू हुजे उहा दादी ठही वञे त पाप आहे। भले वो चाहे ऐसा कुछ नहीं होता है, हम कुछ भी करें, हमारे पास ज्ञान है, न ज्ञान व्यान न, तो पंहिंजी सहूलियतुनि जे हिसाब सां ॻाल्हियूं खणी थी अची, ऐं जेके तुंहिंजे लाइ फर्ज़ था ॿुधाया वञनि उहे त करी कान थी। ज्ञानीअ जा जेके कर्तव्य आहिनि उहे बि निभाए न, रुगो एंजॉय करण लाइ तूं ज्ञानी आहीं, फ़ाइदा ॾिसी करे अची वई आहे। ये दोहरो हू आहे मापदंड, केवल फ़ाइदा ॾिसी करे ज्ञानी थी वञणो आहे, ऐं जिते जिम्मेदारी जी ॻाल्हि अचे त उते भॼी वञणो आहे, त इहो पाप आहे। हू पाप कान्हे, शूद्र जे घर में जनम वठी करे शूद्र वारो कमु करणु पाप कान्हे। पाप इहो आहे ॿिए जो कमु करणु, ॿिए जे धर्म में कमु करणु। हाणे कृष्ण भगवान चए थो कि तोखे ईअं लॻंदई कि ॿिए जो कर्म सुठो आहे ॾाढो। हर कंहिंखे लॻंदो मुंहिंजो कर्म में दोष आहे, ऐं ॿिए जो कर्म में वाह वाह क्या बात है। छो त हर कोई पाण खे ख़ुशि पियो थो ॾेखारे, हर कोई पियो थो इहो ॾेखारे कि मां ॾाढो ख़ुशि आहियां। भले परेशान हुजे पंहिंजे स्वकर्म में। ये माण्हू जॉब जेको कंदो आहे वो सॼो ॾींहुं छा आराम वञी कंदो आहे, छा ऑफिस में वो कमु कंदो आहे न, महिनत कंदो आहे। वो महिनत करे घर ईंदो आहे, वो पंहिंजे दोस्तनि यारनि खे मिटनि माइटनि खे कीअं एक्शन बाजीअ सां ॿुधाईंदो आहे कि इतना पैकेज है हमारे पास, इतना है, इतने मिलते हैं। इहो ॿुधी करे ॿियो माण्हू इहो सोचींदो आहे कि सभिनि खां सुठो कर्म आहे जॉब करणु, पैकेज मिलंदो आहे, ऑफिस मिलंदी आहे, एसी रूम हूंदो आहे, त उनखे लॻंदो आहे इन खां सुठो ॿियो को कमु ई कान्हे। पर हिन जॉब वारे खे ख़बर आहे कि बिजनेसमैन खां सुठो ॿियो कमु कान्हे। जेको बिजनेस थो करे उहो स्वतंत्र आहे, त हिन जी नज़र में बिजनेसमैन सुठो आहे। पर हुन व्यापारी जी नज़र में वरी हू सुठो आहे जीअं कोई नेता वग़ैरह, मंत्री। तॾहिं त तव्हां ॾिसंदा हूंदा कि जेको व्यापार में सक्सेस थी चुको आहे उहो राजनीतिअ में उचकंदो आहे, उन में घुसण जी कोशिश कंदो आहे, हुनखे हाणे पद खपे। हुनजी नज़र में मंत्री ॾाढो ख़ुशि आहे, दूर के ढोल सुहावने। कलयुग में त इहो थी वियो आहे, ब्राह्मण खे तो लॻे कि शूद्र सुखी आहे, ऐं इन करे अॼु जे समय में कई ब्राह्मण शूद्र थी विया अथव।
छो तो उनमें आरक्षण आहे, उनमें नौकरी मिलंदी आहे, उन्हनि खे लॻे थो बढ़िया आहे सरकारी नौकरी। सरकारी नौकरी हिकु हवो ठही वियो आहे कि सरकारी नौकरी मिले त तुंहिंजी ज़िंदगी ठही वेंदई, ख़ाक ज़िंदगी ठहंदी सरकारी नौकरीअ सां। ईअं आहे छा? हीअं वेठी त आहे छॾे करे ऐं असांजो करण जो वेठो आहे, असांजो हिकु तबले वारो करण सरकारी नौकरीअ जी लत हणी करे वेठो आहे अची। तव्हां स्वकर्म कयो, तव्हांजे लाइ जेको सहज कर्म आहे, स्वाभाविक कर्म आहे, अस्तित्व जेको निश्चित कयो आहे, जंहिंसां तव्हां हाणे जुड़ी चुका आहियो, उहो कोई बि कमु थो थी सघे जंहिंमें तव्हांखे ॾुखियाई न थींदी हुजे, उहो कमु कयो, ॿिए खे छॾे ॾियो। इहे सभु दिखावटी अथव। हा, हिकु ॻाल्हि बसि मां मञी सघां थो, अगरि कोई चए यार सभिनि खां सुठो कमु आहे सत्संग करणु, त मां मञी सघां थो, आहे, पर उनमें बि सभु सत्संग न। अगरि लालच रखी करे कोई सत्संग कंदो हूंदो त उनखे उहो सुखी कोन हूंदो। लालच रखी, स्वार्थ रखी, या मजबूरीअ में ॿियो को हाणे भैसा ऑप्शन ई कान्हे, योग्यता कान्हे, टैलेंट कान्हे त कर खणी वई, न उहो सुखी कोन हूंदो। पर जेको स्वेच्छा सां कंदो हूंदो, परमात्मा बि हुनखे नियुक्त कयो हूंदो, जेको ख़ुशि हूंदो, इन खे चइबो अथव स्वकर्म करणु, स्वधर्म निभाइणु, जंहिंमें असांखे ॾुखियाई न थिए, मजबूरी न हुजे। त इहो मां चई सघां थो कि हिन कम में ही छो सुठो थो चवां मां, छो त स्वकर्म आहे, स्वधर्म आहे, इन करे सुठो आहे। तव्हां श्रोता ई थी वञो त इहो तव्हांजो स्वकर्म आहे, श्रोता थियणु। तव्हां इहो ई चओ न भाई असां वाणिया आहियूं, गृहस्थी आहियूं, असां केवल सत्संग ॿुधी सघूं था, इहो ई असांजो धर्म आहे, त तव्हांखे बि आनंद ईंदो। पर तव्हां रीस कयो कि असां बि कयूं सत्संग, त हू थी वेंदो न घर का न घाट का। कृष्ण भगवान 48 नंबर श्लोक में चए थो, सहज कर्म कौन्तेय सदोषम अपि न त्यजेत, सर्वारंभा ही दोषेण धूमेन अग्नि इव आवृता। पंहिंजो कर्म जेको सहज कर्म आहे, उनमें अगर दोष भी हुजे त बि त्यागण न खपे, छो त अहिड़ो कोई कर्म आहे ई कोन जंहिंमें दोष न हुजे। हर कर्म में दोष आहे, हर कर्म में ॾिठो वञे त राजनीतिअ में दोष आहे, व्यापार में दोष आहे, जॉब में दोष आहे, पराधीनता, ब्राह्मण जे कम में दोष आहे या कान्हे? ब्राह्मण जी तव्हां ॾिसो वीचारे जी, उनखे उते वञणो पवंदो आहे जिते कोई गुज़ारे वियो आहे, हुन लाश जे अॻियां उनखे बीहणो आहे, उनखे सनानु कराइणो आहे। दोष आहे या कान्हे? संत जे कम में दोष त कान्हे, पर शर्त इहा आहे कि तोखे संत भगवान ठाहियो हुजे त, तूं पंहिंजी मर्ज़ीअ सां ठही वञी त दोष आहे। भगवान जंहिंखे जेको जेको ठाहियो आहे उन में कोई दोष कान्हे, पर ॻोल्हण निकिरंदासीं त निकिरी ईंदो। दोष कीअं निकिरी ईंदो आहे? कोई जॾहिं कन भरींदो आहे, अहिड़ो कोई कर्म कान्हे जंहिंमें दोष न हुजे। पंहिंजो स्वकर्म, सहज कर्म कॾहिं बि त्यागण न खपे। मां अगरि पंहिंजो सहज कर्म कंदमि, जेको करे ई रहियो आहियां, त छा मुंहिंजा वॾा पूर्वज ख़ुशि कोन थींदा न? ऐं जेका असांजी उदासीन परंपरा जा आचार्य आहिनि, जगत गुरु श्री चंद्र भगवान, छा उन्हनि जी आशीर्वाद कोन मिलंदी? इहो फ़ाइदो आहे सहज कर्म करण में। त कृष्ण भगवान चए थो, पंहिंजो स्वकर्म कंदे तव्हां अहंता हटाए करे, ममता भी हटाए करे, पंहिंजे कर्म में आनंदित रहो
तैयार थी वेंदी भगवान जी पूजा, उन प्रभु परमात्मा जी पूजा, उन परमात्मा जे लाइ जंहिंजे लाइ कृष्ण भगवान चयो आहे कि वो हर हंधि व्याप्त आहे। चेतन में वसी थो तू, जड़ में भी आही हिक तू, हर शय में तुंहिंजो बरसारो आहे, हर शय में तुंहिंजो बरसारो आहे। चेतन में वसी थो तू, ऐसे पोते 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 हर शय में तुंहिंजो बरसारो आहे, हर शय में तुंहिंजो बरसारो आहे। चेतन में वसी थो तू, तुंहिंजे इशारे सां हवा जो झोंको आहे, तुंहिंजे दया सां ई लहरुनि में लोलो आहे, तुंहिंजे ई दम सां ई हले सृष्टि सारी, आंगन में खुशबू आहे न्यारी खां नित न्यारी, साल खाई जाए आज ते मुंहिंजा पिरभो तूं नाही को। चेतन में वसी थो तू, जड़ में भी आही हिक तू, हर शय में तुंहिंजो बरसारो मंदर में महलन में कुटिया ऐं बंगलन में, लीलावंती सत्संग में जोगिन जे झुंडन में, मथुरा ऐं गोकुल में कायन में ग्वालन में, समुंडन में नदियुन में शहर जे गलियुन में, साल खाई जाए आज ते मुंहिंजा पिरभो तूं नाही को। चेतन में वसी थो तू, जड़ में भी आही हिक तू, हर शय में तुंहिंजो बरसारो हर शय में जंहिंमां सॼो संसार ठहियो आहे उहो परमात्मा सभिनी में व्याप्त आहे। बोल श्री कृष्ण भगवान की।